अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक्त उस्ताद खादिम अब्बासी जे ताज़ियती मेड़ा के तमाम वॾो दानिशवर लेखक मुख्तियार मुल्ला साहब खिताब फरमाए रहिया। को लाइव ॾेखारियो। उस्ताद खादिम खे जेको लिखियई उनखे उनजो छपराइण जो शौक़ु हुओ, त हे जेको मां लिखियो आहे इहो छपजे। हिकु दफ़ो मूंखे यादि आहे, मां उस्ताद खादिम खे चयो त साईं इहो तव्हांजो जेको लिखियो पढ़ियो आहे, हे पंहिंजा मज़मून मकाला त इहे असां भला छपरायूं किथे? सकावत खाते खे इलाज कयूं या अदबी बोर्ड ते कयूं? उस्ताद मूंखे चयो भली खणी वञ तुंहिंजी मर्ज़ी। मां उस्ताद वटि उहे ज़ोरी मज़मून मकाला खयां, सकावत खाते जे हवाले कया, उहे पंज महीने जे अंदरि छपिजी विया। त उस्ताद जॾहिं उहो किताब जो उस्ताद खे ॾाढो मज़ो आयो। पोइ मूंखे उस्ताद चयो मूंखे ॿिया बि थोरा मज़मून आहिनि जेके मां कॾहिं छपराइण जी कोशिशि न कई आहे। ऐं ॿियो इहो बि मूं ॾिठो, आदर कयो, उस्ताद जा मुरतब किताब कयल ॿिया माण्हू पंहिंजे नालनि सां छपाए। हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि असांखे पुठियां वारे माण्हुनि खे ख़बर हूंदी, पर जीअं त हाणे मज़हब जी सारा तकड़ा त कोन्हे, माण्हू अलाए किथे किथे वेठा आहिनि, उन्हनि खे त अची ख़बर ई कोन्हे। हाणे उहे नाले वारा माण्हू असांखे कीअं चवंदा फलाणो उस्ताद खादिम जे शइ खे उनजो हिकिड़ो मिसाल इहो आहे, जॾहिं मां अॻे दफ़े डिसंबर जे महीने में आयुसि, उस्ताद खादिम साहब ॾाढी महिनत करे लाइब्रेरी को साफ़ सुथरो कयो आहे। ऐं मां उस्ताद नवीन जो वेठा ॾाढी महिनत करे थो स्कूल ते बि, ऐं लाइब्रेरी क़ाइमु करण जो वॾो हथ आहे। उनखे इहा गुज़ारिश आहे ॿ कम असां कंदा आहियूं। कम नंबर 1 इहा कयूं त ॿारनि जो जेको आहे लाइब्रेरी जो पीरियड रखूं, भला ॿार खणी वञनि, अधु पढ़नि अधु फाड़नि त बि कमायोसीं, भले किताब पिया पाण खे मुफ़्त मिलनि था, पैसनि वारे अॼु हाणे आहे कोन, किताब मुफ़्त में मिली वञनि, मिड़े ॿारनि खे राज़ी कयूं। हिकिड़ो इहो कमु कयूं। ॿियो इहो कमु कयूं, ॿिए महीने टे महीने चौथे महीने कंहिं सुठे माण्हू खे घुराए शागिर्दनि खे विहारियूं, पढ़ाइणो शागिर्दनि खे आहे, वॾा पढ़ियल आहिनि, उन्हनि खे को लेक्चर प्रोग्राम करायूं, कॾहिं कंहिं तालीम जे बारे में, कॾहिं सिहत जे बारे में, कॾहिं शाह लतीफ़ जे बारे में, उहो सभु गॾिजी सॼी इहो प्रोग्राम कयूं, जंहिंमें असां बि अची वियूं। त जीअं असांजे ॻोठ में जेको असांजे ॻोठ जा खोड़ पढ़िया माण्हू माण्हू आहिनि, तमामु घणा माण्हू आहिनि, उन्हनि जो वॾो वॾो किरदारु आहे जेको हाणे असां सम्झूं था पोइ त पइजी आहे, उनखे भला कुझु अॻिते कयूं। उन सभिनि लाइ तव्हां गॾिजी असां अहिड़ो कंदासीं त शागिर्दनि खे लाइब्रेरी नाले में कामयाबु थींदासीं, अहिड़ा प्रोग्राम करण में कामयाबु थींदासीं। तव्हां सभिनी मिली नाले वाले लेखक मुख्तियार मुल्ला साहब मेड़ा के खिताब फरमाए पियो। सिंधियत की संगत शाह खगड़ा जो सेक्रेटरी भी मौजूद है। ज़रूर तनकीदी जेके नशस्तूं आहिनि या जेके लेक्चर प्रोग्राम आहिनि उहे बि लाइब्रेरी में ई थियणु खपनि, ऐं अहिड़ो प्लेटफॉर्म असांखे आहे सिंधियत की संगत जो। तो लाइट साहब खे गुज़ारिश कंदासीं जेके अॻिते मीटिंगूं वग़ैरह थियनि उहे लाइब्रेरी में थियणु खपनि। तो हाणे असीं पंहिंजी कार्रवाई खे अॻिते वधायूं था। साईं साद शेख साहब खे गुज़ारिश आहे उहे अची साईं खादिम अब्बासी जो साईं साद शेख साहब आपन चवण वक़्त ताणा पंध न निकिरे, आपन चवण वक़्त ताणा पंध न निकिरे, पाणा होई रख जब को जिक्र स्टेज पे बैठल दोस्त सामने मौजूद दोस्त मौजूद सब मौजूद। उस्ताद खादिम अब्बासी खामोश को वर्तो हुन एॾो वॾो कमु कयो, शायदि हिन इलाइक़े में वेही उहो कमु करणु ॼण मुमकिन ई न हो।
हुनखे सॼी सिंध जा उहे सभु माण्हू सभु पदीद सुञाणंदा हुआ सिर्फ़ु हुनखे कम जे हवाले सां। ऐं जेके मुख़्तार साहब ॻाल्हियूं कयूं ख़ुशि दिलि में फ़क़ीर जो कलाम शेर गुलाम नज़र गोदड़े जो कलाम इहो बि साईं जो शेर आहे। आसपा वारनि जे करनारे जो किताब हासिल लाइ हथ करे असांखे उमेद ॾिनो हुनखे खादम अब्बासी हिन इलाइक़े में शूर जी लाट ॿारी ऐं उन खां पोइ हिते जेके बि असांखे किताबनि जा थोरा सारा किताब लिखिया विया आहिनि या जेके इल्मी अदबी ॻाल्हियूं थियनि थियूं सिंधी अदबी संगत हुजे या फ़कीर नानक यूसुफ कॉन्फ्रेंस हुजनि उन्हनि सभिनी जे पुठियां खादम अब्बासी जो हक़ आहे ऐं हुन ते इहो शूर जी लाट जलाई जेका अॼु कंहिं न कंहिं हवाले सां रोशन आहे ऐं उहा रोशनी सभिनी खे बेज़ाब करे रही आहे। संदसि आख़िरी उमिरि में बि हिन लाइब्रेरी जे किताब पंहिंजा जेके बि मौजूदु उहे सभु ख़रीदी आहिनि ऐं जॾहिं असां अचूं खणी बीहारे किताबनि जे मथां मां घणो देरि किताब पढ़ंदो ऐं जेकॾहिं असां वटि बि ईंदो हुयो इहा पुछा कंदो फलाणो किताब आहे हे किताब आहे हे किताब आहे नज़ीर सरोवर जे मां वटां बशारत जे अखे हुननि 7-8 किताब खणी ईंदो इन उमिरि में बि पढ़ण ऐं वरी उहे पढ़ण जे हवाले सां ॿियनि कुझु किताब मां सम्झां थो हीउ जेको सैफर जे तरफ़ां स्कूल हले थो उन जे लाइब्रेरीअ खे बि ॾिने हू सखी माण्हू हुयो इल्म जे हवाले सां बि किताबनि जे हवाले सां बि पढ़ाईअ जे दौरान जॾहिं पढ़े थो उन दौर में बि हिन जे मुताले ऐं पढ़ण जो शौक़ु ज़ाहिर आहे त हिकु उस्ताद पढ़ाईंदे चयो भिटैरे जो रिसालो जेको आहे उहो क़ुर शरीफ़ जो तर्जुमो उस्ताद खादम अब्बासी उथी चयो भिटैरे जो रिसालो मां पढ़ियो आहे हुन में सिंध जो ज़िक्र आहे जेकॾहिं भिटैरे जो रिसालो क़ुर शरीफ़ जो तर्जुमो आहे त उहो क़ुर शरीफ़ में सिंध जो ज़िक्र इहो हुनजे पढ़ण जो दौर हुयो उन वक़्तु मां इहा ॻाल्हि साबित आहे त उहो पढ़े पियो ऐं जॾहिं उस्ताद थियो पाण बि पढ़ियो नंढ बि पढ़ाए मां सम्झां थो थोरनि माण्हुनि खे हितां जो सभिनी खे ख़बर हुई ॿ दफ़ा इन पढ़ण जे कम जे करे वेचारे जेल में विसी चुप चुपात में जेल बि कटे आयो कंहिंखे ख़बर बि कोन पई त जेल में रहियो पोइ जॾहिं मुलाक़ात थिए त ख़बर पई 15 ॾींहं महीनो मां जेल में रही आहियां पर पोइ हुन पंहिंजे कम में घटिताई न आंदी न कंहिंखे मयार ॾिने न को कमु करे हुन इहो जेके मां क्लेम कयो त मां हेॾो वॾो कमु कयो आहे हीअं कयो या हूअं कयो न आख़िर में मां सम्झां थो हिकिड़ो दोस्त अञा ताईं ज़िंदा आहे मां चयोमांसि तव्हां कलाम शेर जेके आहिनि ऐं तव्हां ॿियनि जे हवाले छो कया जेके आहिनि तव्हांजी ॻाल्हि में छॾे कमु थियो जेके आहिनि माना कलाम शेर थी वियो छपिजी वियो असांजे लाइ कम जी ॻाल्हि आहे नबी बलोच हुजे अब्दुल जब्बार घुमण जो हुजे जेकॾहिं यूनिवर्सिटी मुलाक़ात थींदी न जेकॾहिं सीट जी ईंदा हुआ सिर्फ़ु उस्ताद खादम अब्बासी सां अदबी कचहरी करण जे लाइ ऐं इहो कमु कराइण जे लाइ फलाणे जो काठियूं किथे आहिनि फलाणे जो कलाम किथे आहे हुन पंहिंजे उमिरि में जेको कमु कयो उहो ॻाए ॾिठो अञा ताईं जेके आहिनि ऐं हुन खां पोइ ईंदड़ वक़्त ताईं उहो ॻाए थो जेकॾहिं पंहिंजा माण्हू कंहिंखे यादि था कंदे वॾो कमु कयो कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजे खे सभु यादि कंदा आहिनि पंहिंजे ख़ानदान खां ॿाहिरि निकिरी जेकॾहिं कोई शहर यादि करे थो इहा बि हुनजे सुञाणप जी निशानी आहे पर अदबी हवाले सां ऐं सियासी हवाले सां जेकॾहिं सिंध सुञाणे ते सिंध यादि करे ऐं खादम अब्बासी उन्हनि माण्हुनि मां जेके सिंध सुञाणे ते सिंध यादि करे थी ऐं हुनजा उहे कम आहिनि अॼु बि कंहिं न कंहिं सूरत में उनजा सभु शायदि तव्हांजे अॻियां आहिनि ऐं खादम अब्बासीअ खे जेकॾहिं हक़ीक़ीअ सां भेटा ॾियणु चाहियूं था त हुन जेका शौर जी लाट ॿारी आहे त तव्हां असां सभु गॾिजी जेके कंहिं न कंहिं हवाले सां तेल ॾींदा रहूं ऐं उहा लाट न सां में उहा रोशनी हले इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं कम खे अॻिते वधाए ऐं सुठे उहिदे ते वेठो आहे मुख़्तार साहब ऐं
रासा भी ताकत या केतिरो ई ताकत आहिनि इहो नंढड़ो कमु आहे जेकॾहिं ख़ात्मो कासी हिन स्कूल में पढ़ियो हिन स्कूल जो हेडमास्टर रहियो ऐं हिते हुन माण्हुनि खे पढ़ायो त पोइ हिन स्कूल जो सिर्फ़ु जेको नालो आहे उहो जेकॾहिं असां पंहिंजो ख़ात्मो क्लास जे नाले ते कराए वञूं त ख़ात्मो क्लास बॉयज़ प्राइमरी स्कूल त कंहिं न कंहिं हवाले सां ईंदड़ वक़्त में बि माण्हू हुन खे इन वारा यादि कंदा रहंदा कि इहो नालो ख़ात्मो क्लास जे हिन स्कूल ते हिन ऐसा कमु ज़िंदा रहंदो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी घटाई हिन सां मोकिलनि था ऐं उहो ॻाल्हाइण जे हवाले सां बि एॾो खरो हूंदो कंहिंजी परवाह न कंदो हिते हुजे हुते हुजे काथे बि हुजे केर त करे वॾो माण्हू स्टेज ते वेठो आहे या को मिनिस्टर आहे त बि सचपुच चई ॾींदो हुयो जेका ॻाल्हि हुनखे सम्झ में ईंदी हुई उहा पंहिंजे हवाले सां कंदो हुयो ऐं कम जे हवाले सां जेकॾहिं सीट थी लॻे पोइ बदीन मोरे ताईं शिकारपुर ताईं वञिणो पए उहे बि कम जे लाइ हलियो वेंदो पोइ कंहिंखे हितां खणे बि सही कंहिंखे किथां पकिड़े बि सही कंहिंखे किथां घुराए बि सही पोइ स्टेज ते बि मुख़्तलिफ़ हंधनि ते हुनजी तकरीरूं बि असां चऊं था त जेकॾहिं एॾियूं भलियूं ऐं उहे सामने जहिड़ियूं हुयूं जेकॾहिं वीडियो वीडियो मिलनि था पिया उहे बि जेकॾहिं महफ़ूज़ करे ऐं असां उनखे महफ़ूज़ कयूं था पिया त उहे स्लैड जे ज़रिए या कंहिं माना मल्टीमीडिया जे ज़रिए उहे ईंदड़ वक़्त में यूट्यूब ते लाइ महफ़ूज़ करे ऐं हुनजे कम खे अञा वधीक जेके ज़िंदा करे सभिनि ताईं जेके ज़िंदा रखी सघे थो इहो कमु अॼुकल्ह हिन डिजिटल दौर में वॾो कमु कोन्हे को इहो ॾाढो कमु आहे कंहिं न कंहिं हवाले सां इहो बि करे सघिजे थो ऊंचो उतां घणो जीअण खे जबल ऊंचो उतां घणो जीअण खे जबल मरण मूंसी हल कुझु तो कमु कयां आसन में यो शाह शेख साहब जो खादम अब्बासी खे भेटा ॾिनी असां सां हिन वक़्तु गॾु आहिनि मुख़्तियार मल्हा साहब बरतल ख़्याल साहब जन जे हिन प्रोग्राम खे जाम शोरे जो हवाऊं उन्होंने उनजे इस्म सां जाम शोरे जो हवाऊं मूंखे त आहिनि रवण ॾींदो इन दर्जो जे काल पेश काल तुझे के गुज़ारिश आहे अची पंहिंजे पकड़ ते चाहे पेश काल तुझे फैज़ कादिर दुनिया साहब उन वक़्तु खिताब फरमाइंदे पेश काल तुझे जेको सीनियर बि सिंध शाह पकड़ा पुरानो सीनियर बि बदी आहे साईं उन खां पोइ दिलसार शेख खे गुज़ारिश आहे त अची उहो पंहिंजो पकड़े दिलसार शेख
वाला तो अब्दुल तू करीम का नाए साईं तो जो संसार में हर चाहे तो जी आक तो जे करे ताज कणी जोरी जमीन अखलाक जिन मलाइक हुरा करियो आदमिया इखलाक सब सलातु सादिक पड़ी मल का मुस्ताक असी चाहत में चाहत अभी दिल बात को दे मतलब साईं असां जी वक्त जे गांव दा साईं ने के पर स्कूल में पढ़ाईदा उन वक्त साईं जो माना पासो हेठ मास्टर हुया जॾहिं बि साईं असां वटि ईंदा हुया त असांखे सिर्फ़ु सुठियूं ॻाल्हियूं ऐं बहितरीन ॻाल्हियूं सम्झाईंदा हुया ऐं बिल्कुलु असांखे साईं जन बिल्कुलु वठी ॾियो असांजो को कठे में आहे जिते साईं जन असां पढ़ाईंदा हुते बिल्कुलु असांखे बिल्कुलु इहो जेको असांखे पढ़ण जी माना चवंदो पढ़ो ऐं जेको आहे माना सुठा कम करियो ऐं जेको आहे माना बहितरीन ॻाल्हियूं तव्हां साईं जन सेखारियो साईं हिकु इल्म जो खज़ानो ऐं जेको आहे सो तमाम बेहतरीन शख्स रही जंहिंजे जंहिं हिन वक़्तु असां माना तमामु खोटा साईं जन पहुतो असां हिन दुनिया मां लाॻाण करिया आहिनि अलाह साईं खे हिन कुझु पता फरमाए उनकी बेहतरीन शख्स हुई ऐं असां उन जे लाइ तमामु माना गमगीन ऐं दुआ कयूं त अलाह साईं उनखे दिल तोड़ से दोस्त अता फरमाए दूसरा शेख साहब के साहब के उस्ताद नबी बख्श मंदिर के गुजारिश है जी खैरन सां ज़रूरत है नबी बख्श मंदिर के पाण सुठा आर्टिस्ट आहिनि साईं जन की गुजारिश है दुनिया के जी नबी बख्श मंदिर फारसी शेर का फारसी शेर बुधाए उर्दू शेर को उर्दू बुधाए बा मूंखे यादि थी वियो मां जॾहिं हिंदी में कोरेक्ट गद्दू बाय पोस्ट में बि कोई किताब पढ़िया त 98 में मां बाबा खां मोकल वरिती मां उस्ताद खां मोकल वरिती उस्ताद मूंखे जुज़ वंज हली के बाय उन्हनि जेकी कैंप कई क़ौम जी 15 जॾहिं मां उतो थी आयुसि त उते अहिड़ो वाक़ियो पेश आयो जॾहिं मां उस्ताद खे ॿुधायो उस्ताद इहो ई त आहे मुस्लमान ऐं उन्हनि में असांजो फ़र्क़ु उहो इहो त मां हिकु ॿारहां माण्हू हिकु ॾींहं जो त उन 2.5 कलाक जी सर्दी हुई मूंखे खपंदो सूत्र बाज़ार में वियासीं हिकु दुकान ते चढ़ियासीं हुनखे 300 रुपया असां सिंधी माण्हू गुजरात त हुनते आप सिंधी उतो मूंसां गॾु हिकिड़ो ओॾो शिकारपुर जो जंहिंजो नालो रांझो उन पंहिंजो मज़हब छॾे करे क्रिश्चियन थियो ईसाई थियो ऐं उन्हनि माण्हुनि शादी बि कई हुन मूंखे ॿाह वठी उन रांझे उन होटल लाथो वियासीं ॿिए होटल में चयासीं मार्च में वियासीं यार इहे दुनिया हुनखे मां तोखे सिंधी पंहिंजो कोट पंहिंजो ॿुधाए हू सिगरेट पीअंदो घणा मां यार तूं बि कोट में धपे सिगरेट तूं बि खपे कि सुभाणे वठंदासीं पर ॿियो ॾींहुं थियो उन ई दुकान ते हू मूंखे वठी आयो उहो साॻियो कुझु मूंखे हुनजी सिहत में मां रांझे खे बि ॾिसां थी दुकानदार खे बि ॾिसां केरु रांझे सां त मां कहिड़ी सिंधी माण्हू
वरी जॾहिं हू ॾीसे में मां तकड़ि हुन जी 200 रुपया कढी ॾिना मां ई ग़लति आहे पहिरियां ई कुझु न थी सघे अॼु हुन 200 रुपये में मूंखे कीअं ॾिनो यादि करो त छा महाराज आहे जेको हिकदमि थी वियो जसूं अची वियो अरे हे तुंहिंजो माइटो कल्ह तव्हां मूंखां मुलाक़ात कई या हक़ीक़त कई काई हे को मुंहिंजो माइट कोन्हे अॼु हज़रत यसू मसीह जो विलादत जो ॾींहुं आहे क्रिश्चियन डे आहे जंहिंजे करे इहो ईसाई जो दुकान हो जंहिंजे करे हुन 50 रुपया फ़ाइदो कोन वरितो 50 कंदो जे घरों रिआयत ॾिनई मां यार असां मुसलमान रमज़ान शरीफ़ में पटाटा जेके 10 रुपए किलो मिलंदा आहिनि पोइ रमज़ान शरीफ़ में 20 रुपए करे छॾींदा आहियूं ऐं खाधूं जेके स्टार्ट करे रखंदा आहियूं चवंदा आहियूं रमज़ान सीज़न में जेको आहे त उस्ताद ख़ात्मो चवणु लॻो त मुसलमाननि में ऐं इन्हनि में इहो फ़र्क़ु आहे वरी आख़िर इन जी वजह कहिड़ी आहे कि असां वटि इस्लाम आहे पर मसइलो इहो आहे त उन में इंसानियत कान्हे इंसान जल्दी वई आहे असां जेके बि आलिम सभु आहिनि उहे जॾहिं बि मस्जिद ते बि मेंबर ते बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह जे बारे में उहो सिर्फ़ु माण्हुनि खे भेजा ॾींदा आहिनि ऐं सिर्फ़ु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्लाम ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उन ते जेको आहे उन जी इंसानियत जे बारे में उन ॻाल्हाईंदा आहिनि ऐं इहो ई उस्ताद ख़ात्मो पास इहो ॿुधायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे माण्हुनि जे करे शायदीअ जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक किताब तोड़े करे ऐं उन जो मसइलो हल कयो ऐं इहो उस्ताद ख़ात्मो जे इहा ई मूंखे ॿुधाई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो बसू हुन मस्जिद नबी में मिलण आयो हुन जी अमानत हुन जी नेकी ॿुधी करे त हुन जा पेरो भाड़ा मेरा कपिड़ा हुआ जॾहिं जो हुन सां मिलण आयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जे हथ ते चुमी ॾिनी त असां बि परेशान थिया त ही मेरो बदिलो हिनखे कीअं चुमी ॾियो बस हुनखे ॾिसी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत करे हू बदिलियो ऐं हिकिड़े असां बि हुन खां पुछणु लॻो हाणे इहो अगरि इहो केरु पियो ॿुधाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारे में इहो उस्ताद ख़ात्मो असांखे पुछे वञे जेकी असांखे ख़बर न त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल जॾहिं गार में हो पहिरियों छा हो ऐं 40 सालनि खां पोइ जॾहिं 23 साल मथे था पचनि पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हो ऐं सॼी तारीख़ वरी उन बदबूअ तूं जॾहिं हलियो थो वञे त 2 साल पुछे साईं असां तव्हां सां खंदकनि में जंगल में गॾु आहियूं ऐं उन सां गॾोगॾु असां तव्हां सां दुख सुख में तकलीफ़ में गॾु आहियूं अहिड़ो शरफ़ असांखे कॾहिं न मिलंदो हीउ शख़्स छा तव्हांखे सुञाणंदो तव्हां पोइ साईं हिन जे मेरे गदलनि हथनि ते तव्हां बोसो ॾिनो चुमी ॾिनी जॾहिं हिन मूंखे हथु मिलायो हिन जो हथु एॾो सस्तो ऐं मूंखे क़ुर शरीफ़ जी आयत यादि अचे अलकात सभी लाइ खोलंदो ख़ुदा जो दोस्त मूंखे उस्ताद ख़ात्मो चयो त हिते ॿुधाए त हिन बदबूअ जो मज़हब कहिड़ो आहे हिन बदबूअ जो मज़हब कहिड़ो उस्ताद जेको आहे मां वरी इहे बि ॻाल्हियूं उस्ताद पुछंदो साईं हिन नानक जे लाइ त साईं तेल जी कढ़ा में टको ॾिनो हुई किविल थी आयो सचल हो अहिड़े तेल जी कढ़ा में जेको आहे उहो पकोड़ा ठहंदा आहिनि माण्हू बि टको ॾींदो त पकोड़ो थी मां न इहो बि चवंदा आहिनि त हज़रत सचल धर्म जॾहिं वजद में आयो त हुनजे कढ़ा चाढ़ण लॻे हुनमें इमामनि खे लॻे पियो सचल खे न लॻंदो इहे बाबा जमाई सॼी आहे तूं पियो लिखो माण्हू घणा ॼा माण्हू तूं जेको आहे मथे विझे अहिड़ियूं अहिड़ियूं सुवाल अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जीअं हाणे असां कंहिं बि हिकिड़े सब्जेक्ट ते वञूं था त बाबा मां फिजिक्स पढ़ाईंदो आहियां हिकिड़ो अहिड़ो आहे बाबा मां जेको आहे केमिस्ट्री लेक्चरर पर उस्ताद ख़ात्मो सां जंहिं बि कहिड़े बि मज़मून ते मां त चवां थो कहिड़ो बि मज़मून दुनिया जो उस्ताद ख़ात्मो खे ॾींदो त हिन मज़मून ते तव्हां ॻाल्हायो उस्ताद ख़ात्मो जेको आहे 10-15 मिंट उन ते या 20 मिंट या अधु कलाक या कलाक उन ते ॻाल्हाए सघे थो उस्ताद ख़ात्मो जी हाणे 2-4 साल कयो त हुन लिखियो घटि पढ़ियो घणो पर हुन तबलीग कई तबलीग इहा कई त होटल ते इहो न ॾिसंदो त हीउ दुकानु कंहिंजो आहे हीउ मुको उमिरि में नंढो आहे हे वॾो आहे 4 माण्हू होटल ते मिलिया दुकान ते वेठो ॿिए जे दुकान ते वेठो 5 मिंट कंहिंजे ते वेठो
पर उन माण्हुनि में थोरो शऊर पैदा थियो ऐं हक़ीक़त पसंदि इंसान ऐं मूंखे हिन जो दुख आहे त आख़िर में हिन जो भाउ सीरत फातिमा दिलकश स्कूल में पढ़े वालो आहे पोइ मां उन खां जॾहिं ते पुछंदो हुउमि पोइ मां चयोमांसि उस्ताद फातिमा खां आख़िरी हिकिड़ो इंटरव्यू करिणो आहे तो सुभाणे तूं जेको आहे तो असांखे हुन में टाइम कढी हुन चयो त ठीकु आहे मां हाणे कीअं थो कजो सही आहे त ॿियो ॾींहुं जो त ख़बर पइजी तो उस्ताद फातिमा ऐं इन शइ जो असांखे मूंखे पाण खे दिली तौर दुख आहे त आख़िरी मूंखे हिकिड़ो इंटरव्यू करिणो उस्ताद जो उहो मां न करे सघुमि जेतिरो तूं उस्ताद खे ॻाल्हाए ॾे तूं घटि आहे महिरबानी ये बेहतरीन पार्टिसिपेशन नबी बख्श साहब जिनका लिखाया हुआ इन प्रोग्राम में उस्ताद जो वीडियो अकरम बिलाल के असांजे प्रोग्राम में आया वसीम हरिकार से ताल्लुक़ है वो असांजे प्रोग्राम में आया साईं खादिम अतासी जिन साईं इलाही सारा बिला मिला पंहिंजे प्रोग्राम खे हिते ॿुधाईंदा असांजे एज़ाज़ी महिमाननि में साईं अब्दुर्रहमान कोड़े साहब जो नालो लिखियल हो साईं खादिम अतासी जे असांजे कंसेप्ट आहे साईं खादिम अतासी साईं संगत सर हुते हादी मेरी फाउंडेशन जा पाण अची ॿुधाईंदा उन्होंने वो तंजीम दुनिया लाई से खादिम अतासी हुते पंहिंजी जेके सरगर्मियूं आहिनि इहे कला साईं अब्दुर्रहमान कोड़े साहब खे गुज़ारिश आहे अची पंहिंजे फ़ाइदे में इज़हार कंदे साईं खादिम अतासी जे सारा मुतलिक़ पंहिंजे फ़ाइदे में साईं खादिम साईं अब्दुर्रहमान कोड़े अब्दुर्रहमान कोड़े साहब किताब पढ़ी अल्लाह आगे जेको सिंगल प्यारो आहे बूढ़ा से है वीणा में स्टेज पे बैठे मुझे क्लास में लो साईं सदन शेख साहब आसफ लाकाई साहब अभी का इनका इनके खुशी की नजर लिया है तो जो कोई मुताबिक प्रोग्राम आए मैं उस्ताद के सिलसिले में आए सरदार की चेयर की उस्ताद की दुनिया में जाए साईं नबी करम साहब मुख्तार साहब बकर साहब नबी साहब या साहब आइया सामो हाल में कल दोस्तों अस्सलाम वालेकुम मौजूद या उस्ताद आदम अब्बासी साहब मां सुञा तो शख्सियत घट करे तो कलो इदारो जे माण्हुनि में माण्हू पैदा करे इंसाननि में इंसानियत पैदा की जे माण्हू में जेको गुण या गुण ॾिठाई उनखे उन ई लाड़े जो शाइर हुयो त उन साह पैदा कई त तूं शाइरी कंदव कहाणीकार हुयो त उनखे एॾे लाड़े अफ़साना निगार खे उन ई लाड़े मतलब जेको बि माण्हू जंहिं को फन ॾिसंदो जीअं हाणे साईं आहे नबी भाई साहब उहो बहितरीन जेको आर्ट्स जो माण्हू आहे त मां सम्झां थो इन में बि यकीन मां शायदि इन में इज़ाफ़ो न कंदो साईं पाण वेठो त इन में जेके उस्ताद जो कंट्रीब्यूशन ज़रूरु हूंदो ऐं साईं खे उत्साह पैदा कयो हूंदो उत्साह आज़मत या तूं हीउ कमु कर सुठो करे थो छो त असां ॾिठोसीं उस्ताद खे हिते सवेर ॻाल्हि निकिती त उस्ताद सुठो शाइर हुयो उस्ताद शाइर कोन हो बाक़ी एतिरो ज़रूरु आहे त उस्ताद शाइर पैदा कयो ऐं हा मां ईअं न चवंदो त शाइर कोन हो ॿिया दोस्त सम्झंदा त शाइर कोन हो पर मां चवंदो त शाइर हुयो छो त असां जेको अलमेरा जे सवेंदर जेको हींअर 14 सालनि खां अचे थो पियो उहा 14 कड़ी हींअर आयल आहे त उन में उस्ताद ॿियनि नालनि सां शाइरी करे ॿियनि दरवेशनि जे नालनि सां शाइरी करे पर उन्हनि खे ख़ुशि करण लाइ ॾेई छॾींदो दादा इन्हनि जो नालो विझंदो उस्ताद वटि पाण वटि हुअणु कोन हुयो मां कान हिकु मां न बाक़ी कमु ज़रूरु असांजे तसव्वुफ़ में 4 शयूं इस्म जिस्म दम कदम त उस्ताद में कदम किरदार कमु करे ॾेखारींदो ऐं माण्हुनि खे उत्साहींदो त हिन शइ ते कमु कयो हीअं कयो अदा हीअ फील्ड अथई तूं हिन ते वञी कमु कर अदा मां सम्झां थो त हिते बि जेको साईं न्याज़ साहब आहे या मुख्तार साहब आहे या असलम वारा या काफ़ी ॿिया बि दोस्त आहिनि हाणे त घणी हर को पंहिंजी देवी अलॻि अलॻि थो चाढ़े मां सम्झां थो इहे सभु जेका कंट्रीब्यूशन जेको वञे थो मां सम्झां उस्ताद ख़ात्मो ॾेई वञे थो हिनखे इन लाइन ताईं पहुचाइनि
हाणे महिनतूं त पंहिंजूं पंहिंजूं आहिनि पर उत्साह पैदा कंदड़ इहा शख़्सियत ई मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे उस्ताद जे हवाले सां डॉक्टर शौक़ साहब वटि असांजो अज़ीज़ उस्ताद अलाह वारो खोड़ो उहो PhD करण जे लाइ कराचीअ में वियो पोइ हिकिड़े दफ़े जो उते वियो डॉक्टर शौक़ वटि डॉक्टर शौक़ जो तो उस्ताद खाधुम घणो करे उहो त वेझड़ो आहे किलोमीटर ॾेढ पंधु आहे उहो मूंॾे न ईंदो पर मन कयोसि त मूंॾे न ईंदो पर उस्ताद खाधुम ॾे ॾींदो हाणे मां एॾी लेवल जो हिकिड़ी शख़्सियत जेको PhD बि कंहिंखे कराए सघे छा सोचे सघो पर लिकल हो वारो सची ॻाल्हि आहे त हिकिड़ो लिकल हो वारो असां सां उस्ताद हादी मदी सोशल वेलफेयर एसोसिएशन में जेका असां 2007 में स्टार्ट कईसीं उन में हादी मदी सोशल वेलफेयर एसोसिएशन जो तक़रीबन 10 साल खनि उस्ताद चेयरमैन उन में केतिरा ई जेके असांजा समाजी कम करायासीं त उहे सभु उस्ताद जी परमिशन खां लोन ॾींदासीं मेडिकल कैंप्स थींदियूं या ॿिया जेके बि जेके किताब जेके असां जेके कंपोस्ट थिया ऐं तयारु थिया उन में शायदि जेकॾहिं उस्ताद खादिम अब्बासी साहिब न हुजा त असांजा इहे किताब अची न सघनि साइन खे बि जेको सिंगल साइन खे उस्ताद खादिम ई ज़ोर भरींदो साईं मदी साईं जो कलाम रहियो पियो आहे इहो किताबु आयो सादिक अली फ़कीर जेको साईं वारनि जो परॾाॾो आहे सादिक अली फ़कीर कुंबर ऐं साईं मदी साईं जो तालुक दरवेश उन जो मवाद बि काफ़ी सारो जेको हुयो दस्तुरम बि हुयो ऐं नज़म बि हुयो उहो बि मां सम्झां थो त हिन वक़्त ताईं कंपोज़ कराइण में ऐं वॾो हथु जेको हुयो उहो उस्ताद खादिम अब्बासी साहिब ऐं उहो साइन वटां सिंगल साइन वटां खणी ऐं पाण कंपोज़ कराइण या आसिफ लाकाई ते या ख़ासि करे नज़र लाकाई साहिब ते नाराज़ उहो इन ॻाल्हि ते नाराज़ हूंदो चवंदो त पंहिंजे ॾाॾे जो किताब न आहे हिन सारो मवाद हुयो पर पंहिंजो किताब ऐं फ़कीर हुयो उनजो किताब हाणे आहे न उन ते शाइरी जो किताब आहे इन हवाले सां थोरो रंजिड़ा उस्ताद खादिम अब्बासी साहिब सां असांजूं बि तमामु वेझड़ायूं रहियूं हींअर आख़िरी जेके अयामनि में थिए या मां सम्झां थो मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो आख़िरी अयामनि में थिए हिते उस्ताद खादिम अब्बासी साहिब वटि मां तक़रीबन डेली हाज़िरी भराईंदो ऐं उस्ताद साईं ईअं बीमार हूंदो ईअं तबियत हूंदी तॾहिं बि साईं ॿुधाईंदो त मां अॼु जे 100 सुतो खनि किताब में पढ़ी थो मां एतिरो साईं वटि एतिरो साईं वटि खज़ानो हुयो ऐं शुराती जेके उस्ताद साईं जा ॾींहं हुया त उस्ताद साईं अहले सुन्नत में हिकिड़ो जीअं मौलवी साहिब हाल में जेके वाइज़ कंदा आहिनि न उहो वाइज़ बि कयो वरी तशरीह में दाख़िल थियो त उन तशरीह में दाख़िल थियण खां पोइ मजलिस पढ़ंदो मजलिस इहे सभु मराइल तय करे जीअं साईं ॿुधायो नबी बेट साहिब त उस्ताद आलम त एॾा बि सही त उस्ताद सुठो आलम बि हुयो मज़हबी ॼाण में उस्ताद खे एॾी हुई त मां सम्झां थो त हरू भरो करे कॾहिं प्रोग्राम थींदा सचल साईं ते या बेदर साईं ते असां गॾु हूंदा हुआसीं त पोइ भुलो जेकॾहिं को ॻाल्हाए ईंदो त पुठियां उस्ताद खे वारो थींदो त उस्ताद हुनजी चङी भली खल आहे पर इल्मी हवाले ऐं बाक़ाइदे तफ़सील ॿुधाईंदो किताबनि जा रेफरेंस ॾींदो सचल साईं जो त उस्ताद साईं खे कंप्यूटर सिखंदा तमामु घणो मवाद सचल साईं जो उस्ताद खे फर्ज़ वांगुरु यादि हूंदो हिकिड़े दफ़े जी उस्ताद ॻाल्हि पियो करे त शर ग़रीबी राम हुया उते मूंखे नानक साईं जे हवाले सां कुझु जेको कलमी नुस्ख़ो खपंदो हो उन्हनि शर में वरितो हुयो मां हुते वियुसि उन्हनि खे चयो त मूंखे इहो कलमी नुस्ख़ो थियो मां किताब ते तयारु कराइणु चाहियां डॉक्टर तनवीर साहिब जे हवाले सां उनखे मवाद ॾींदो ऐं मां सम्झां थो जेको डॉक्टर तनवीर साहिब जे जेको कमु कयो उन में किरदार घणे खां घणो उस्ताद खादिम इन में को बि मां इंसाफ़ी ॻाल्हि नथो कयां वाधारो न आहे पर उस्ताद जीअं त उस्ताद खे इहो हूंदो त मूंखे नालो नथो कमु कंदो ऐं इहे मवाद कलेक्शन उते जॾहिं उस्ताद खरी में पहुतो शरण वटि उनखे चईंदे तव्हां मूंखे ख़बर पई आहे तव्हां वटि कलमी नुस्ख़ो आहे उहो जेको ग़ुलाम हैदर शर आहे जंहिंजी दादी आहे उहो नानक साईं जो हितां जो तालुक उहो नुस्ख़ो जेको उन्हनि वटि हुयो उस्ताद हुननि खे चयो इहो मूंखे नुस्ख़ो ॾियो त मां खणी वेंदुमि उन्हनि उस्ताद खे इनकार कयो त असां न ॾींदासीं उस्ताद छा कयो त जॾहिं नमाज़ जो टाइम थियो त हो सभु नमाज़ ते उथिया उस्ताद जो हुननि सां गॾु ऐं उन्हनि जो फिक्र वारो ऐं फिक्र वारो हो त गफ़ारी जा उस्ताद जो उन्हनि वांगुरु नमाज़ पढ़णु ॿियो टियों सॼो हुयो करे ऐं मोटी आयो त हुननि सम्झो हे त असांजो माण्हू आहे अलाए छा उस्ताद खे नुस्ख़ो ॾिनो कढी भाई तव्हांजो कलमी नुस्ख़ो ऐं भले तव्हां फोटो कराए वरी वापसि असांखे
हाणे जॾहिं उस्ताद वरी वापसि ॾियण थो वञे ते हुननि खे नुस्ख़ो फोटू कमु कराए त हुननि खे नुस्ख़ो त वापसि कयो उस्ताद खे चई अचो निमाज़ ते मां निमाज़ कोन पढ़ंदो जैसे छो तूं त अॻे दफ़े असां हले निमाज़ पढ़ी चङो कयो कल बि नुस्ख़ो पियो खपे तव्हां इनकार कयो तॾहिं मां तव्हां सां गॾु त उस्ताद ॿियो वरी सही मज़ाक में उस्ताद जो माना उस्ताद जी कहाणी न खणंदो मज़ाक में हिकिड़ो ई लफ़्ज़ चवंदो त अहिड़ो लफ़्ज़ चई छॾींदो मज़ाक में माना एॾो घणो लफ़्ज़ हूंदो त ॿियो मूं जेको ॾिठो उस्ताद ते असां जेके ॿ टे किताब हूंदासीं जंहिंमें बाक़ी जो मादार किताब हुयो या सभई गॾु थी उनमें साईं जा तासरात थी आहिनि इहे किताब कोन अची सघंदा अलमेरा जेको सवेलर हर साल कढंदा उहो बि असां ख़ात्मे जे करे इन जे नाला जेके टिनी किताबनि जा नाला उस्ताद जा सिलेक्ट थियल आहे हाणे सभई गॾु थी उहो किताब साईं मादी साईं जे ॻोल्ह ते आहे सभई गॾु थी कल्ह जॾहिं तौहीद जी महफ़िल थी सुमली साईं वटि त उते असां बाक़ाइदे उस्ताद जे हवाले सां ज़िक्र कयोसीं तक़रीबन 15 मिंट ॻाल्हाए हुनखे जेको तौहीद पढ़ंदड़ आहे जानब अली उहो हिकिड़ो कलाम चवंदो आहे सभई गॾु थी काए प्यारो कसूर पर हुनजो अंदाज़ ॾाढो प्यारो हूंदो आहे ऐं जंहिं ते उस्ताद खाधो रक्स कंदो मां उते बाक़ाइदे उस्ताद ख़ात्मे ते ॻाल्हायो मुंहिंजो हाणे उस्ताद सां जुदा कोन्हे को इंडिया इन ॿिनि कलामनि जी उस्ताद ख़ात्मे जी फरमाइश हिकिड़ो सभई गॾु थी ॿियो हाल हुसैनी हाज़िर नाज़िर हैदर जी अमराई बेपरवाह ये ॿ कलाम जेके आहिनि इन्हनि जी उस्ताद जी सदाईं फरमाइश हूंदी जान भले के त इहे ॿ कलाम मूंखे त ऐं ईअं चवंदो त मूं वारा कलाम ज़रूरु ॿुधाए उस्ताद जी शाइरी त कोन्हे पर ईअं चवंदो त मूं वारा कलाम ज़रूरु ऐं इन्हनि ॿिन्ही कलामनि ते मूंखे यादि न आहे त इहे कलाम हलिया हुजनि ऐं उस्ताद रक्स न कयो इन ॿिन्ही ते बाक़ाइदे रक्स कंदो हिकु आख़िरी जेको हिते सिमली साईं जो हिन मेरे मुबारक में नानक साईं जे प्रोग्राम अचनि थो पोइ उनमें उस्ताद खादिम साहिब सिमली साईं खे दावत ॾेई आयो पुठियां वरी थोरा हालात पीरनि जे विच में ख़राब थी विया पोइ साईं जेको गादी नशीन आहे बशीर साहिब उहो माना एतिराज़ पियो करे त सिमली साईं न अचनि ऐं हीउ जेको प्यूअर प्रोग्राम जेको आहे साईं सचल साईं जे गादी वारनि जे हवाले सां उस्ताद जो वरी साईं सां मोहबत जो प्रेम जो धाॻो हुयो उनजे करे उस्ताद चाहे थो साईं जे अचनि बहरहाल जेको हालात जो ख़राब थिया त उस्ताद मूंखे फ़ोन कयो कि किथे आहियो मां ॻोल्हियां चई तव्हां मां हाणे साईं खे चई न सघंदुमि मां साईं खे दावत ॾेई आयो उनजे करे तव्हां महिरबानी कयो तव्हां साईं खे चयो त इहो प्रोग्राम न थिए कैंसिल कयो मुंहिंजो छो ॻाल्हि छा आहे साईं जो थोरो हालात मुंहिंजे में आहिनि असां में ऐं हू नथा सम्झनि इन ॻाल्हि खे मां चवंदो त वरी हरबत आहे साईं जी इंसल्ट न कयो मुंहिंजो का ॻाल्हि कान्हे का प्रोग्राम कराइनि था मां बि अचां थो ऐं प्रोग्राम कराइनि था साईं जी कोन ॻाल्हि उते जेको साईं जा आया ऐं इस्तक़बाल थियो काफ़ी सुठा हुयो उते बीठल जेको गोल पढ़िया विया उनमें हिकु फिल्म भरियल आहे मां सम्झा सिंधी तक़रीबन ॾिठी हूंदी त उनमें जेको उस्ताद रक्स थो बीठो त उस्ताद जॾहिं बजट जी कैफ़ियत में अची वेंदो त अहिड़े क़िस्म जा जेके हमोस्ती वारा ॿोल सचल साईं जा हुजनि या बेदल साईं जा हुजनि या ॿियनि दरवेशनि जा हुजनि मादी साईं जा हुजनि त उनमें बजट जी कैफ़ियत में उस्ताद ॻाईंदो बि हुयो ऐं रक्स बि हुयो उस्ताद सां मां जेको कुझु मूं बि लिखियो आहे न साईं मां त हथो जानब इहो वञा थो थोरो अहसान उस्ताद खादिम जो हुते अहसान आहे जंहिंजी जेको सोबत मूंखे नसीब थी ऐं उनजे सोबत में मां जेको कुझु लिखियो आहे उस्ताद जे सोबत में मूंखे सदाईं फोर्स रखंदो तव्हां जेको कुझु कमु कयो आहे कंपोज़ करायो किताब आहे मुंहिंजो पंहिंजी मवाद आहे मां सम्झा थो मुंहिंजा बि ॿ टे किताब थी वेंदा हिकिड़ो किताब त मुंहिंजो आयल आहे जेको शान शेर उन में साईं उस्ताद खादिम जा तासरात साईं मुंहिंजा उस्ताद हुया शेर अली रज़ा शाह साहिब उन्हनि जा उन्हनि तासरात हाणे जेको ॿियो मवाद ईंदो उस्ताद खादिम ते जेको अलमेरा जो सेमिनार थी वियो इंशाअल्लाह उनमें असां उस्ताद खादिम ते मज़मून लिखंदासीं त मूं बि तव्हांखे ॿुधायो उस्ताद खादिम सिंह पंहिंजे जा ॿुधायो ऐं दिक़त अञा उस्ताद में हुई कोन मां वारी ॻाल्हि ई कान्हे बसि ईअं कमु वठंदो माण्हुनि खां हीउ कमु कयो हीउ कमु कयो हीउ कमु कयो ऐं लिखण वारो उस्ताद खे सदाईं शौक़ु हूंदो त माना को न को नओं किताब अचे हिसाबो थिए किताबनि जो लाइब्रेरी जो शौक़ु हूंदो पर मूंखे हिकिड़ी जो कहिड़ी ॻाल्हि इहा आहे मां उस्ताद साईं खे चवंदो उस्ताद खादिम उहा हिते बि उन ॻाल्हि जो इंतज़ारु कयां थो त पुठियां को उस्ताद जो पर्सनली ख़ानदानी माण्हू अहिड़ो कोन थी सघे जेको उन लाइब्रेरीअ खे बि संभाले ऐं उन फिक्र खे आहिनि माण्हू हूंदा पर मूंखे उनजो
संदर जो फर्ज़ंद आहे न इहो बि इन फितर जो नथी थिए उस्ताद उनखे या त टाइम घटि ॾिनो आहे जो साईं थोरो उनखे खणी अचे हा त कुझु जेके लेबर बि वारी उहा हाणे जेका ज़ाया थी कई ऐं साईं जो जेको मवाद बि ईअं पियो आहे उतां कोन जे निधण को मवाद पियो आहे मां चवां थो त पोयों जेको अमरेली साईं जो लीडर आहे असां उनखे गुज़ारिश कयूं त इहो जेको मवाद साईं जो रखियलु आहे हिन लेबर जे में जेको हिन लेबर जे में जमा थियणु घुरिजे त माण्हू उन शइ मां मुस्तफ़िज़ थियनि उन मां बि फ़ाइदो वठनि ॿी हिकिड़ी भली ॻाल्हि जेका मूंखे हिते साईं जी लंबे साहब जी ॻाल्हि वणी त असां सियासतदाननि धाड़ेलनि ऐं अहिड़नि माण्हुनि जे नालनि ते इदारा कयूं था पिया हीअ त उस्ताद हुयो ऐं बाक़ाइदे शख़्सियत हुयो साईं डॉक्टर नबी बशीर अहिड़ो माण्हू चवे त तव्हां ओॾे ई था कयो मूंखे यादि आहे त मां मुंहिंजे नंढे चयो त मूंखे जेको सिंधी सब्जेक्ट में थोरी डिफिकल्टी आहे त उनजे करे पोइ अहिड़ो को उस्ताद ॿुधायो त मां हुन वटि वञा मां हुन खां थोरो सिखां मां चयो न उस्ताद खाधो खां वधीक केरु आहे मां उस्ताद खे फ़ोन कयो उस्ताद खे मोकिलियो पर हिकिड़ो ॾींहुं नंढड़ो मुंहिंजो वियो ॿियो ॾींहुं बि वियो मां चयोसि हिनखे हफ़्तो खनि टाइम ॾींदो ॿ ॾींहं मुंहिंजे हिनखे सजाद खे साईं पढ़ायो 2 ॾींहंनि खां पोइ चई त हिन ते ज़रूरत ई कान्हे मां गारंटी थो खणां त हीउ पास थी वेंदो ऐं हीउ ॿार टैलेंटेड आहे ऐं उहो ईअं थियो आहे छो त उस्ताद हुन में घटि ॾिसे पियो त हुन में पाण केतिरो हुन में ख़ूबी आहे केतिरो कमु करे थो उस्ताद जे ॻाल्हाइण जे लाइ तव्हां जवाबु ॿुधो कोन असां बि टीचर आहियूं सदाईं ते स्टेज ते आहियूं हर वक़्तु स्टेज ते आहियूं तो जेकॾहिं ॻाल्हाए पोइ तमामु घणो हाणे संगत बि काफ़ी वेठी आहे बहरहाल तव्हांजी महिरबानी अॻियां बि जेको प्रोग्राम थियो हिते मूंखे हुन में दावत हुई असां इहो कोन रखंदा आहियूं पंहिंजो ख़्याल में त हीउ फलाणे ग्रुप जो प्रोग्राम आहे फलाणो त मूंखे हुतां हिकिड़ो दोस्त खणी अचे वेठो अटैक थियो आहे उनजे करे उन में शामिलु न थी सघिया हाणे मां इहा गुज़ारिश कंदुसि कि हिन स्टेज ते ॻाल्हाइण जे वारे में हीउ जेको हू ग्रुप फलाणो ग्रुप इहे शयूं ख़तमु मतिलबु पैदा कयो घणी सवाल जो जान आहे हिते माना मोहबत पैदा कयो मोहबत जे ख़ातिर ई जान पैदा थी तव्हां सभिनी दोस्तनि जी साथी जी वरी महिरबानी ऐं आख़िर में मां मिटाई साईं जो उस्ताद जे शान थी वई शइ चवंदुसि माण्हू सभु सवाइ पकी सभु आहिनि पिया कंहिं कंहिं माण्हू उन्हनि जे अचे थो महिरबानी साहब ने पंहिंजी तफ़सीली आलम सां के देश कला बगड़ा में समूह साथ दारे कम दूसरा फीस मंदा दिए पूरे दी मतलब खास मेहरबानी असां प्रोग्राम में आया असां इलाके जी इंतहाई मोदी सेक्शन में फ्राई बकरी साहब की गुजारिश है वो बची पंहिंजे ख़्याल में बकरी पानी दवा करे जो है ना मगर के वतन प्रदर्शन पाण दे असो प्रक्रिया पामणा में तमाम घणी इज्जत वाला दोस्त ने जेके स्टेज ते बैठा है हम किरदार में तो भाई जेके हमारे बाकी है अस्सलाम ये हमारे साथ काफी रिपोर्ट में आया है दोस्तों का मालूम जो है उसका बात भी उसका जो आगे तो बात सुनियाज में आए गलजानी ये सांते शामिल हो अभी दोस्तों मतलब में फातिमा मासी के याद के असा भी बार का माराने का वठी फातिमा मासी सा नजर आया से काफी चीज से भी उस्ताद ने तमाम घड़ी माशाल्लाह वॾी ॻाल्हि इहा हूंदी आहे त हुन जे ॻाल्हाइण में हिते अगड़ा में 2 माण्हू हुया जिन खे पूरो मुस्लमान थी वियो हिकिड़ो अज़ीज़ अब्बासी अज़ीज़ मला ऐं ॿियो खादिम अब्बासी उन्हनि में हिकिड़ी त वॾी ॻाल्हि इहा हुई त उहा कंहिंजी बि चापलूसी न कंदा ऐं उन्हनि जे अंदर में जेका बि शइ हुयनि जेका बि उन्हनि जी सोच हुई अॻियां न ॾिसंदा त केरु कंहिं लेवल जो माण्हू आहे अक्सर हिते असां वॾो माण्हू पैसे वारे खे सम्झूं था या जेको वॾो ब्यूरोक्रेट आहे हुनखे पर हुन इन्हनि ॿिन्ही माण्हुनि सच चयो चई ॾिनो बाबा तोमें ही शइ
तव्हां में ही मसलो आहे। उस्ताद ख़ातिम जी आहे पंहिंजो अजी गॾिजाणी मक़सद अहिड़ो बि ज़मानो हुयो असां सियाल जेका कास्ट आहे अॻिड़नि में असांखे प्रॉपर वेहण जी इजाज़त न हूंदी। पोइ अज़ीज़ मल्ला साहब लफ़्ज़नि में असांखे अहिड़ो फ़ैसिलो कंदो हुयो ख़्यालनि खे त माना ठीकु ठाक सम्झाईंदो हुयो। मूंखे गैरत ॾियारींदो त तव्हांखे बि कुझु हिते माना शहर में पंहिंजे हुन में वियो न हुते हुते कुझु कढींदा रहंदा इनडायरेक्ट में इहो ई हूंदो। उस्ताद ख़ातिम अब्बासी बि ख़ासि करे मूंखे यकीन ॼाणो न जीअं हिकिड़ो कोड़ू हुजे ऐं वाढा हुनखे वाहुले सां कटे कोई माना ठाहींदा औज़ार त भई उहो हिते इस्तेमालु थिए। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में न यकीन कयो त मूंखे बि उस्ताद जी वाहुले सां कई दफ़ा खड़े और जेको दिलि में ईंदो हुअसि न इहो न सोचींदो वक़्तु नाराज़ थी वेंदो या कुझु माइंड कंदो। जेको बि दिलि में आयुसि चई ॾिनई ऐं ख़ुदा गवाह हुन ज़िंदगी में अॼु बि असां हुनजा अहसान ॿुधण में त असांखे अगरि इहे बेइज़्ज़तो न करे हा या ईअं न सम्झाया आहिनि लफ़्ज़नि में त थी सघे थो असां में उहा अंदरि शइ पैदा न थिए हा जेका ज़िंदगीअ में माना असां महिनत करे या उन पासे जे असां वधियासीं। इन ॿिनि माण्हुनि असांखे माना कोई असांजो व्याह न रखियो ख़ासि करे मुंहिंजो उहो सम्झंदा त हिन माण्हू में टको पैसो अंदरि में कुझु अथसि इंसान पर अञा हिनखे थोरो ॿ टे चौबो हणूं त मथां अञा इंप्रूव करे मन इंप्रूव करे ठीकु आहे न। केतिरा दफ़ा मां ईअं चवंदो त मूंखे जो हाणे कुझु टाइम अॻु में की भला राग ॿुधंदो हाणे त से अॼुकल्ह घटि घटि थो ॿुधां पोइ त इंसान त रहियो ई कोन्हे। अहिड़े तरीक़े सां हुननि जो सम्झाइण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो। अॻु में मां चयोमांसि दवार दिलि जा सकी बि आगे मिली दवार दिलि जा दरवाज़ो बि इनजी बि माना तोखे नथी अचे तूं पोज़ीशन यूनिवर्सिटी में कीअं थो खणे मूंखे हिकिड़ो चइबो त भई एतिरो ई फ़र्क़ु कोन्हे त होॾो ॿुधाईंदो त मां यूनिवर्सिटी में पोज़ीशन खई आहे त मां उते त बसि 5-10 साल यादि करे रटे सटे पास थींदा हुई मगर इहे उहे इंसान हुया जिन लफ़्ज़नि में हर माण्हू खे सम्झायो भई तुंहिंजी बहितरी में ही आहे पोइ तूं उहो अमल करे या न करे। तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। तव्हां सॼो ॾींहुं असां उस्ताद क़ादिर जी दुआ कंदासीं अलाह में उनखे जन्नत क़बूल आला मक़ाम ॾे। उस्ताद ख़ातिम अब्बासी कई दफ़ा मूंखे ॾिया साहब चयो हुननि वटि को हुयो मवाद छपराइण जे लाइ मां चयो हले मां पैसा ॾियण जे लाइ तयारु अगरि उहो हींअर बि किथां दोस्तनि वटि आहे ऐं उहो मिली सघे थो छपिजे त मां हुननि जे लाइ हर तरह सां साईं तकलीफ़ सियाल साहब तव्हांजी बड़ी महिरबानी तव्हांजी पंहिंजो कीमती टाइम कढी असांजे हिन प्रोग्राम में आया। असां हाणे थोरे देर पासे के साईं नवला के जे मोटे पुत्र नौजवान लेखक साहब भी मोहतरम साईं आसिफ लाठी जिनके गुजारिश कंदासीं त उहे अची साईं ख़ातिम अब्बासी के साथ मिले साईं आसिफ लाठी। सोच सदन जी मगर पल सवार जिंदगी सोच सदन जी मगर पल सवार जिंदगी सिरी गुजरी वई जन हवा जिंदगी साबियां जी आस में ख्वाब था कई दिसम साबियां जी आस में ख्वाब था कई दिसम केर थो जाने लगा जज़ल मां जिंदगी हवाइशुन जे भीड़ में रोज था जियन मरन महक कई माण्हू जी रत सफ़ा ज़िंदगी शाह सजल स्वामीअ जी धोए था भेलनि ॿिया शाह सजल स्वामीअ जी धोए था भेलनि ॿिया धरतीअ धड़नि जी हिते विनो सदा ज़िंदगी हिकु दफ़ो महबूब जो दीदार अगर जे थी पवे हिकु दफ़ो महबूब जो दीदार अगर जे थी पवे मुसीबतुन हूंदे भी तो दिलरुबा ज़िंदगी सोच सदन जी मगर पलो सवा ज़िंदगी
तीअं छुही गुज़री वई ॼण हवा ज़िंदगी। वाह मथे स्टेज ते वेठल सिंध जा नाले वारा सान्यावंद साईं उस्ताद सदरुद्दीन शाह शेख साहब, साईं प्रोफेसर उस्ताद अब्दुल रहमान अतर फूड़ो साहब, सिंधी ॿोलीअ जो नाले वारो शाइर उस्ताद नज़ीर सरोई साहब, साईं मुख्तियार मल्हार साहब, साईं बख्त सियाल साहब ऐं लामियारो शाइर साईं नियाज़ मल्हार साहब समेत मुंहिंजे साम्हूं वेठल केतिरनि साहबी हफ़ीज़ मल्हार साईं जावेद बुध, इन प्रोग्राम जा मुंतज़मीन सिंधी अदबी संगत जो ज़िला राब्ता सेक्रेटरी खेलपुर असलम बुध साहब, बाहिर दुनिया साहब समेत जेके भी हिते इल्म दोस्त अदब दोस्त वेठा आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। उस्ताद खादम अब्बासी ते सभिनी दोस्तनि उनजे सभिनी पासनि ते जामियो ऐं मुफ़सिल ॻाल्हायो आहे। उस्ताद खादम जो हिकिड़ो मल्टी सब्जेक्टिव कमु जेको आहे रहियो आहे, हर सब्जेक्ट में हुनजो कमु रहियो आहे। कैरियर काउंसलिंग जे हवाले सां, नौजवाननि जी ज़हन साज़ी करण जे हवाले सां ऐं जीअं हिकिड़ो इस्तिलाह आहे त ऑल राउंडर, तमामु थोरा माण्हू पैदा थींदा आहिनि अहिड़ा न हुजण जे बराबरि, लखनि में को माण्हू जेके नौजवान ठाहींदा आहिनि, जेके शऊर हयात ॾींदा आहिनि, तमामु थोरा माण्हू आहिनि। उस्ताद खादम जो अदब जे हवाले सां, तहक़ीक़ जे हवाले सां तमामु घणो ऐं तमामु वॾो कमु आहे ई आहे। हुनजो जेको वॾे में वॾो कमु जेको आहे न, उहो कैरियर काउंसलिंग, नौजवाननि खे में उत्साह पैदा करण वास्ते वधण जो, ऐं उन खां पोइ ही हिकिड़ो हक़ीक़ी अदीब माण्हू जंहिंखे सिर्फ़ु जेको आहे सो इहा ख़वाहिशी त सिंध में तहमीरी सोच पैदा थिए ऐं सिंध अदबी हवाले सां, इल्मी हवाले सां तरक़ी करे। न त खोड़ सारा अदीब जेके आहिनि, ॾिसो न, मुतालियो करणु, किताब पढ़णु, यादि करणु, शाइरियूं यादि करणु, इहो आम जाम कमु आहे तमामु घणो। जेको वॾे में वॾो मायानाज़ कमु आहे उहो इहो आहे त एॾो वॾो मुतालियो हूंदे बि हुन पंहिंजे इल्म खे खपायो न, हुन पंहिंजे इल्म खे सेल न कयो। इहो तमामु वॾो कमु आहे। हू सदाईं खाबी घुरंदा रहियो ऐं वक़्त जे हुकुमराननि खे ललकारींदो रहियो ऐं उन्हनि सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाईंदो रहियो। हुनखे जेका पजीराई मिली सॼी सिंध में, तमामु वॾा नाले वारा जेके अदीब आहिनि उहे हुनखे सुञाणनि था। हिकिड़ो त हुनखे सुञाणनि था मुताले जे हवाले सां, इल्मी हवाले सां, ॿियो सुञाणनि था तो सचो माण्हू, न विकामण वारो, न झुकण वारो, ऐं इल्म खे बि समाज जे फलाह बहबूद जे लाइ ऐं सिंध जे तरक़ीअ जे लाइ हुन इस्तेमालु कयो। न त असां वटि जेको आहे सो थोड़ा सारा जेको आहे सो अदीब आहिनि, उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टीकर लॻल आहिनि। थोड़ा सारा जेकॾहिं जेको आहे सो ॾिसबो त उहे इक़्तिदारी घुर जे वेझो वेझो थींदा आहिनि। न त कंहिं ॾाहे जो कोल आहे त अदीब उहो ई अदीब आहे
जंहिंखां इक़्तिदारी धुरियूं जेके आहिनि उहे परेशान हुजनि, त्रह में ख़ौफ़ में हुजनि। उस्ताद ख़ादिम अब्बासी अहिड़ो ई माण्हू, उनजे लाइ जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे, ऐं ॻाल्हाइण खां वधीक उन ते तमामु घणो कुझु लिखी सघिजे थो उनजे सभिनी पासनि, ऐं हर पासे में उस्ताद ख़ादिम अब्बासी जी फर्स्ट पोज़ीशन आहे, ऐं उहो हर पंहिंजे शोबे में हर जेको आहे सो पंहिंजे पहलूअ में कमाल ते पहुतल शख़्सियत हो। उस्ताद ख़ादिम जो विछोड़ो इल्मी अदबी हवाले सां तमामु वॾे में वॾो ख़ाल आहे जेको सदन ताईं भरिजी न सघंदो। ऐं हिते असां सभु जेके बि हिन प्रोग्राम में शरीक थिया आहियूं, असां कहीं न कहीं हिकिड़े सब्जेक्ट ते थी सघे तो महारत रखंदा हुजूं, पर उस्ताद ख़ादिम जेको आहे उहो हर सब्जेक्ट में दस्तरस रखंदड़ ऐं महारत रखंदड़ शख़्सियत हुई। इहो हिन इलाइक़े जे लाइ हिकिड़ो वॾे में वॾो एज़ाज़ हो, ऐं असांजे सिंध जे लाइ तमामु वॾो एज़ाज़ हो। हिकिड़ो त हुनजो जेको गुफ़्तगू करण जो जेको अंदाज़ हो वो ॾाढो मज़ाया हो। हाणे मज़ाया नज़रियाती हवाले सां हो, इन हवाले सां त जॾहिं जेको आहे सो हिकिड़ी गुफ़्तगू कंदासीं त अॻियूं माण्हू जेको आहे जेको ॿुधंदड़ माण्हू आहे मथां गौर थी पवे, पोइ हुन में उन पंहिंजे गुफ़्तगूअ में उन पंहिंजे एक्सप्लेनेशन में उन पंहिंजे सम्झाइणीअ में मज़ा पैदा करे। हाणे हुनजो हिकिड़ो मज़ाया उस्ताद ख़ादिम जो खिलाईंदड़ ऐं उन खां पोइ उन में तमामु वॾो फिलासॉफिकल जेको आहे माना जेका ॻाल्हि मूंखे यादि थी अचे, उस्ताद सदन बि उन ॻाल्हि खे जेको आहे सो माना एतिराफ़ कंदो, पाण उस्ताद सदन बि हुते मौजूदु हो, थी सघे तो उस्ताद नज़ीर बि हुते हुजे। सादत पब्लिक स्कूल में हिकिड़ो प्रोग्राम थियो, शायद मूंखे सही तरीक़े सां यादि न आहे, थी सघे तो उस्ताद ख़ादिम जो को लेक्चर प्रोग्राम हो या को ॿियो अदबी प्रोग्राम हो, उन में उस्ताद ख़ादिम ख़िताब कयो। उन में हुन हिकिड़ी ॻाल्हि कई त चयो थो वञे त मुस्लमान जन्नत में वेंदा, हिकिड़ी रवायत आहे, थोरो चयो थो वञे आम जा मुस्लमान जन्नत में वेंदा ऐं गैर मुस्लिम जेके आहिनि उहे जन्नत में न वेंदा ऐं उनजी ख़ुशबू बि सही न सघंदा। तोदाए जेको आहे तो हेॾा सारा धाड़ेल मुख़्तलिफ़ धाड़ेलनि जा नाला खणी वियो, उहे जेकॾहिं मुस्लमान हुजण जे नाते हल्की फुल्की जेको आहे तो सफ़ा सुफ़ीअ खां पोइ उहे जन्नत में वञनि। गुरु नानक, भगत कबीर, गुरु रजनेश, मदन फ़कीर, इब्राहिम बेल, मार्कोनी, आइंस्टाइन, न्यूटन, एडिसन, इहे गैर मुस्लिम हुजण जे करे जेकॾहिं इहे दोज़ख में हलिया वञनि, जिन इंसान ज़ात जे लाइ तमामु वॾो कमु कयो आहे, कंहिं रेडियो ठाहियो आहे त कंहिं हवाई जहाज ठाहियो आहे त कंहिं माइक ठाही आहे, कंहिं बल्ब ठाहे करे जेको आहे दुनिया खे जेको आहे रोशन कयो आहे, उहे दोज़ख में वञनि। उहो रवायती तौर ते जेको इहो चयो थो वञे त इहो को अलाह जो इन जेको आहे सो फ़ैसिलो इहो कहिड़ो थियो, इहो दादा कुंभन वारो साणो थियो। हिकिड़ो मज़ाया जेको आहे हुनजो स्टाइल जेको आहे गुफ़्तगूअ जो, उन खां पोइ हुन में एॾी वॾी फिलासॉफिकल ॻाल्हि ऐं एॾी वॾी सम्झाणी जो उहा लाजवाब। उस्ताद ख़ादिम सां तमामु घणियूं निस्बतूं रहियूं, वॾड़नि जूं बि। बाबा साईं सां हुनजो तमामु इल्मी अदबी हवाले सां हिकिड़ो घाटो जेको आहे लाॻापो हो। असां जी हुन सां नियाज़मंदी, असां हुनखे पंहिंजो हमेशह वॾो सम्झोसीं।
ऐं हिते सभु जेके बि वेठा आहियूं उहे सभु जेको आहे हुन ॻाल्हि खे अटेस्टेड था कयूं ऐं तस्दीक था कयूं त उहो त सभिनी जो वॾो ऐं हिकिड़ी जेका ख़ूबी आहे वॾे में वॾी जेको आहे त माण्हूअ खे पंहिंजो करे हुनखे जॾहिं तंबीह कबी आहे साईं बख्श साहब जेको आहे जेको चयो त मूंखे अहिड़ा लफ़्ज़ चई पर मूं माइंड न कयो हिन जो जेको वॾे में वॾो जेको आहे वसूल जेको माना सबबु आहे उहो इहो आहे त माण्हूअ खे पंहिंजो करे हुनखे ओन करे ऐं जॾहिं हुनखे तंबीह कबी आहे या दड़को ॾिबो आहे त उहो माण्हू वरी बि जेको आहे चवंदो आहे त हिन माण्हू जे मां पेरनि ते किरां ऐं हुन खां पोइ जेको आहे माना हिन माण्हू मदद कयो न त थोड़ा सारा शागिर्द जेके आहिनि उहे पंहिंजे उस्तादनि खां विड़ी बि पवंदा आहिनि ऐं उस्तादनि जो पटको बि लाहींदा आहिनि हिन जा सबब कहिड़ा आहिनि हिन जा सबब इहे आहिनि त उहे उस्ताद जेके आहिनि उहे ॿारनि खे पंहिंजो न कंदा आहिनि ऐं जॾहिं पंहिंजो न कंदा आहिनि ॿार महसूसु कंदो आहे त हिन उस्ताद मां मूंखे को बि ज़िंदगीअ में फ़ाइदो न पियो आहे को मूंखे दड़का छो थो ॾिए उस्ताद खादिम जेको आहे इन उस्तादी हवाले सां बि हिकिड़ो क़ाबिल उस्ताद हो अदब जो बि उस्ताद हो ऐं सभिनी सब्जेक्टनि जो उस्ताद हो ऐं हुनखे ख़बर हुई त हिन शागिर्द खे कहिड़े नमूने सां सम्झाइणो आहे त जीअं जेको आहे सो उहो उन जेको आहे सो माना पैटर्न ते हले ऐं तसौफ़ जे हवाले सां जेका सूफ़ियुनि जा जेको आहे सो जेके बि टर्मिनोलॉजी आहे उनजा जेका इस्तिलाह आहिनि उहे बि वधि में वधि उस्ताद खादिम अब्बासी जेको आहे सम्झंदो हो ऐं असां उन खे सम्झंदे पंहिंजे पढ़ ॾाढा सही जो किताब जेको आहे उस्ताद खादिम जे हवाले जेको आहे कयोसीं हुन में जेको आहे जेको असां थी सघियो मावनत कईसीं अञा वधीक बि मावनत करणु चाहियूं पिया 80% ताईं कम जेको आहे उस्ताद खादिम जेको आहे उहो करे वियो बाक़ी थोरो कम जेको आहे उहो रहियल आहे इंशाअल्लाह उहो कंहिं जेको आहे सो क़ाबिल दोस्त खे जेको उन सब्जेक्ट जो माण्हू हूंदो उनखे ॾेई करे इंशाअल्लाह पढ़ंदा ॾेई सही जो किताब उहो छपाईंदासीं ऐं आज़ान ते जॾहिं छपरायो त उस्ताद खे हुन जेकॾहिं 80% कमु करे वियो आहे माना उहो एडिटर आहे जी जी हवालो उनजो हूंदो हालो न मुरतिब एडिटर में तो थियो न जी जी जेको भी आहे मक़सद किताब जे टाइटल ते मुरतिब नालो जो सी आहे शुरुआत खां वठी उस्ताद जो सॼो सरकम मक़सद आहे हुनखे रिव्यू भी थींदो कमु नालो करे मुरतिब करे बिल्कुल उनजो ई आहे राइट आहे न सईद कुरैशी साहब फरमान रजा तन्या अब्दुल रसूल खोखर रजा मामान सलीम सुमरो साहब डॉक्टर सलीम सुमरो साहब उस्ताद खादिम पंहिंजे ज़ात में लॻाड़ो माण्हू हो तमामु वॾो माण्हू हो ऐं ये माण्हू जेके आहिनि उहे कॾहिं बि विसरंदा न आहिनि असांजे दिलनि में सदाई जेको आहे उस्ताद खादिम ज़िंदा रहंदो असांजी हिते वेठल जेके बि सभु दोस्त आहियूं हर हवाले सां जेको आहे सो हुनजो हिकिड़ो एहसान असां ते ज़रूरु आहे हर माण्हू कंहिं वटि कंहिं ते एहसान कहिड़ो अथसि कंहिं ते कहिड़ो अथसि उहो सदाई ॻाईंदा बि रहंदासीं ऐं हुन खां पोइ हुनजा जेको आहे सो जेके बि यादगार प्रोग्राम थियनि था उन्हनि में शिरकत बि कंदासीं ऐं हुन खां पोइ पाण बि जेको आहे सो प्रोग्राम कराईंदासीं ऐं हिकिड़ो ॾींहुं अॻु में जॾहिं उस्ताद खादिम जो विछोड़ो थिए थो वेठा हुआसीं जॾहिं मूंखे ख़बर पई त उस्ताद खादिम जी तबियत जेका आहे उहा इलाही नासाज़ थी पई आहे उहो असांजो आहे भाई खान ख़ासकेरी साहब बाबा जी कलाम जो हाफ़िज़ आहे हुन सां इहो प्रोग्राम में ठाहियोसीं त जेको आहे सुभाणे जेको आहे माना आला उस्ताद पुछणु
रात ते ही जेको आहे ख़बर पई तो खाधो जेको आहे शुरू करे तो उस्ताद सां तमामु घणियूं मुलाक़ातूं रहियूं मल्टी सब्जेक्ट मल्टी डायमेंशनल माण्हू अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे तमामु घटि हूंदा आहिनि तो उस्ताद ख़ादिम जे लाइ जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे हुनजे लाइ लिखंदासीं ऐं लिखी माण्हू ॻाल्हाइण खां बि वधीक सघे थो तो सिंधी ॿोलीअ जे नाले वारे शाइर नज़र लाखे हीअ सिटरूं चई करे ऐं मां इजाज़त चाहींदुसि त कहिड़ो भरवसो आहे नज़र ज़िंदगीअ जो कहिड़ो भरवसो आहे नज़र ज़िंदगीअ जो खुटी नेठ पवंदो सफ़र ज़िंदगीअ जो इहे माल मडियूं किथे कम न ईंदा इहे माल मडियूं किथे कम न ईंदा हुते नेकी घुर्जे समर ज़िंदगीअ गरीबन यतीमन जे कम यार अजजे गरीबन यतीमन जे कम यार अजजे छडे एड़ो वंजे असर ज़िंदगी सदा न्याज़ निबड़त नज़र नेक रखजे सदा न्याज़ निबड़त नज़र नेक रखजे इहो ई असुल्ला वखर ज़िंदगी जो केड़ो भरवसो आ नज़र ज़िंदगी जो फुटी डेठ पवंदो सफ़र सिंधी अदबी संगत शाह नानक गुज़रे बुनियाद पए पियो टे साईं बानीकारन में हुयो ऐं पहिरियों अगड़ा शागिर्द पहिरियों जेको सेक्रेटरी आहे साईं ख़ादिम अब्बासी उन खां पोइ साईं ॿ दफ़ा पंहिंजे दौर में वोट बि करे आयो मर्कज़ खे डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल या डॉक्टर मुश्ताक फुलकी या साईं ताज जो साहब खे गफ़ूर सुमरे वारनि खे तारीख़ मनाए उन खां पोइ साईं ॿ भेरा काउंसलर बि रहियो आहे सिंधी अदबी संगत शाख जो असां सिंधी अदबी संगत जा तॾहिं अञा नवां लिखंदड़ हुयासीं जॾहिं हिते अहमद सोलंकी वोट ते आयो त साईं ख़ादिम अब्बासी इहो चई ॾिनसि या ॾाढो भलो थियो पढ़ियल हिकु पासे न अणपढ़िया ॿिए पासे सिधो हुनखे चई ॾिनई पढ़िया हिकु पासे न पढ़ियल ऐं अणपढ़िया ॿिए पासे तो हाणे पंहिंजे सदारती जेको असांजो आहे हुनजो किताब बि आयल आहे साईं पंहिंजो किताब जो पंहिंजी किताब मां शाइरी ॿुधाईंदा साईं ख़ादिम अब्बासी सां विझड़ो बि रहिया आहिनि ऐं जेको मूंखे यादि अचे थो सचल नानक यादगार खामियुनि जे लाइ जेके स्टेट सेक्रेटरी जा फराइज़ हूंदा साईं न्याज़ कराईंदा या साईं नवीर सरोई बि ॻाल्हाईंदो हुयो जॾहिं डॉक्टर मक़बूल बुखारी जे किताब जी मोहरत हुई तॾहिं साईं नवीर सरोई बि आयो जंहिं कारवाई हलाई नवीर सरोई साहब खे गुज़ारिश आहे त कीअं ई पंहिंजे ख़्यालनि में गुज़ार कयो साईं नवीर सरोई छाल सुभाणे जोर भरे छाल सुभाणे जोर भरे जे बिलुरीअ में नचेगा तिनखे कोई यादि करे इन राजनीति मेला में मौजूद हूंदा समूरा सिलसिलो जे माण्हुनि जो मादी जे हाल ऐं जे इंसान आहिनि साईं मुंहिंजा मरण का वॾी ॻाल्हि मरण जेको आहे उहो जेको जीव आहे उनखे मौत थिए शिकायत थियो त मौत कारो तोड़ो आहे जेको हर घर जी टांग ते जो कयूं वेठो पर असां जंहिं माण्हू खे यादि करण लाइ गॾु थियूं था उहो साबित करे थो त हिन माण्हू कुझु कयो हुजे अॼु असां जंहिं माण्हू खे यादि करण लाइ गॾु थिया आहियूं उन माण्हू खे दुनिया जा तमामु वॾा माण्हू यादि हुआ ख़ादिम अब्बासी हिकु तहलुक जो नालो आहे हिकु तुरपुर जो नालो आहे तुरपुरी जीवन आहे तुरपुर जियापो आहे तुरपुर जिंदगी आहे मां ईअं चवां त मां सम्झा थो ॿुधाए न थींदो त ख़ादिम अब्बासी मां क्वीन जहिड़ो माण्हू आहे
और बदबख्ती असांजी इहा आहे त असां वटि कोई जान कहनी कोन्हे, असां वटि को डेल कार्नेगी कोन्हे जेको माण्हू मार्क ट्वेन खे 39 वॾनि माण्हुनि में खणी बीहारे। असां वटि कोई माण्हू कोन्हे जेको खादिम अब्बासी खे 100 वॾनि माण्हुनि में खणी बीहारे। खादिम अब्बासी उहो माण्हू आहे जंहिं माण्हू जॾहिं फकीर राज़ी खां का बस निकिरे थी ऐं उहा राणीपुर ताईं वञे थी ऐं राणीपुर खां पोइ वरी सखर ॾे वञे थी ऐं हीउ माण्हू हुन बस में चढ़े थो, गमट लहे थो, गमट में किताब ॾे थो, वरी राणीपुर वञे थो, हुते किताब ॾे थो पढ़ण लाइ, ऐं माण्हू खे पढ़ाए ऐं वरी उहो माण्हू वरी अॻिते हले थो वञे, वरी हरी मीवा, वरी जेको आहे रोज़गार है, ताजपुर है, वरी जॾहिं हुन वापसि थो थिए जेके में किताब ॾेई आयो उहे वापसि कान थो थिए। कीअं कमु करणु बाज़ाब्ता तौर ते मां सम्झां थो ॾाढो ॾुखियो ऐं न्याय हुन माण्हू इहो कयो। मां त इहो अॼु फ़ख्र सां चवां थो त हुन नसुर पढ़णु मूंखे जेको सेखारियो उहो खादिम सेखारियो। न त मां शाइरी पढ़ंदो, मिठाई पढ़ियुमि, अयाज़ पढ़ियुमि, बुखारी पढ़ियुमि, फलाणो पढ़ियुमि, हुन मूंखे चरियो आया रुगो शाइरी में सभु कुझु न आहे। मवाद सॼो जेको आहे नसर में पियो आहे, तूं वरी रुगो शाइरी कढां ऐं पोइ मां नसर पढ़ी ऐं पोइ हुन वाकई बि एॾनि हुननि माण्हुनि सां मूंखे तारुफ़ करायो, हुननि माण्हुनि सां जिन खे पढ़ी वाकई बि फ़ख्र सां हुननि मथे कयो। ऐं इहो थोरो मूंखे खादिम अब्बासी जो आहे जो मां अॼु हिते बि ॻाल्हाए सघां थो। ॻाल्हाइण मां मुराद इहा आहे त जेसि ताईं माण्हू जो मुतालिबो न हूंदो तेसि ताईं माण्हू न ॻाल्हाए सघंदो न लिखी। ऐं जेके माण्हू चवनि था असां माण्हू जा चहिरा पढ़ी लिखंदा आहियूं, असांजो जॾहिं इलाम थींदो आहे, असांजो कचप थींदो आहे, इहे माण्हू कूद आहे। हिन धरतीअ ते हिन इंसानी उॾाम, इंसानी इर्तिकाद जी उॾाम जेका आहे उहा गवाह आहे, उहा किताबनि जी आहे। माइकल हार्ट लिखियो त जेकॾहिं राइट ब्रदर्स जहाज़ न ठाहिनि हा, जहाज़ ज़रूरु ठहे, पर शायदि असां वारा न ॾिसी सघंदा, कोई त थींदा दिलि थी वञे। जेकॾहिं बाहि न ठाहे, बाहि जो तारुफ़ न करे, न करे हा, बाहि ज़रूरु मुतारफ़ थिए हा, पर उहे असांखे जेके बाहि ते इंजनियूं हलनि थियूं, जेके बाहि ते जेको कमु थिए थो, मानी पहुचाइण था, जेको बि बाहि जे तवसुत सां कमु थिए थो न थिए हा, थोरो देरि थिए। चवण जो मक़सदु इहो आहे त जेको माण्हू पढ़े थो उहो ई माण्हू लिखे थो, उहो ई माण्हू ॻाल्हाए थो, उहो ई कम जो आहे। बाक़ी जेको माण्हू दुका थो वञे दुका कंहिं त ही माण्हू हिन माण्हू इलाही माण्हू ठाहिया, जीअं सभिनी पाण चयो रुगो पाण जेको ॻाल्हायूं था इहो सच आहे। जेके माण्हू दुधड़े में रहंदा आहिनि उहे पाणे वाक़ा थींदा। ताज़ो हाणे जॾहिं असलम जो बाद फोत थी वियो हुयो, तॾहिं जॾहिं असां असलम जा दुआ घुरायासीं त पोइ असां वरी साईं सां न आयासीं। ऐं जॾहिं मां साईं खे ॾिठो त मां परेशान थी वियुसि, साईं त हाणे वञण वारो आहे, हीउ जेको इतर आहे, जेको अलाए को आहे, सॼो पट जेको आहे इहो त बींगदड़ आहे। ऐं मां हाणे हिन डाइस ते चवां थो त वाकई बि हिन पासे बींग इन में चओ माण्हू भले हुजनि, माण्हू हुजण जो मतिलबु न आहे। माण्हू खोड़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके जीअरे बि कम जा कोन हूंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू जीअरा हूंदा आहिनि त मुअल हूंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू वरी बि ज़िंदा आहिनि। ही माण्हू तमामु वॾो माण्हू, वॾा माण्हू जीअं वक़्तु चयो त ईअं न हूंदा आहिनि जेको जागीरदार आहे, जेको समझदार आहे, जेको माण्हू आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ रोज़ वॾो माण्हू हुजे हा, पर वॾा ज़िन जेके आहिनि उहे वॾा माण्हू दुनिया जे सिजल मुल्कनि में थालेस मिली वारो सुकरात वॾो माण्हू आहे, अरस्तु वॾो माण्हू आहे, थोरे अरस्तु ग़रीब, अफलातून अमीर। इहो अफलातून अमीर हो, पर उहो ज़िनी तरह ते वॾो, छो त उहो पहिरीं टियों नवल जेको पहिरीं टियों नवल उहा माई आहे जेका सुकरात जी ॾिसंदी आहे। पर जॾहिं सज़ा जो मामिलो थिए थो त सुकरात खे सज़ा मिले थी,
वो ही यूनान आहे सुकरात खे सदा मिले थी अफलातून खे सदा थी मिले छो त अमीर आहे हू त छा कयो सुकरात उन खां पोइ वरी साॻियो ई भूतान साॻियो ई इल्ज़ाम जेको आहे उहो अरस्तु ते लॻे थो ऐं अरस्तु ग़रीब आहे तंहिं करे उन लाइ इहो आहे मां तुंहिंजा यूनान छॾे ॾे ऐं गुजरात में छॾे ॾे जो मतिलबु चवण जो इहो आहे त वॾा माण्हू वॾा सिंध हूंदा आहिनि दौलत सां माण्हू वॾा न आहिनि त ही माण्हू मार्क ट्वेन जहिड़ो माण्हू मार्क ट्वेन उहो माण्हू हो जंहिं माण्हूअ रुगो जॉन ऑफ आर्क खे ज़िंदगीअ ते लिखियल अधु पाटल पनो रस्ते में लधो ऐं हुनखे कमु करणु थींदो आहे इहा केरु हुई छा हुई ऐं जॾहिं हुन रुगो उन ते कमु कयो त हूअ उन ते वॾनि माण्हू छा ऐं उहा वाकई में जॉन ऑफ आर्क उहा हुई जंहिंजे लाइ ओरियन फिलाजी चयो त हे काश कोई अहिड़ो माण्हू हुजे हा जॾहिं जॉन ऑफ आर्क खे जॾहिं जीअरो साड़ियुनि पिया ऐं हुन जेके आख़िरी लफ़्ज़ चया हुआ ऐं काश को माण्हू हुजे हा उहे नोट करे लिखी आहे त जीअं असांखे ख़बर पवे हा त सड़ण महिल आख़िरी लफ़्ज़ जॉन ऑफ आर्क कहिड़ा जीअं आसम ॿुधायो हू माण्हू खरो माण्हू सिधो माण्हू हुते हुन चयो त मां कलंदर मुंहिंजो ख़्वाब में हुन चयो आदम चयो त ॾिठो वञा थो सुञातो तुंहिंजो ॾिठल हुया सुञाणण लाइ ॾिसणु ज़रूरी आहे जंहिं शइ खे सुञाणूं था उनजो नालो ईंदो जेके ॾिठो आहे जेके ॾिठो ई न आहे कहिड़े दर खे रचाए शयुनि जे नाला पोइ ईंदा आहिनि त हुनजो तो कलंदर ॾिठो हुजे त सुञातो उहो पोइ ख़्वाब में माया तूं इन लेवे जो माण्हू हुनखे जेको ईंदो उहो चई छॾियो बेडको माण्हू बेखौफ़ माण्हू खरो माण्हू ऐं हुजतूं कंदो उमिरि जो हुनजो मुहताज ई न हो त हीउ ॿार आहे हिन सां मां कीअं ॻाल्हायां हीउ मूंखां वॾो वारो मां कीअं ॻाल्हायां हू मुंहिंजे जेतिरो वारो मां कीअं ॻाल्हायां हू त हुजत कंदो साईं छा थियां साईं घर कर होशियार थिया मां चाहियां होशियार थी जा मां चाहियां इन अंदाज़ में ॻाल्हाए त हुन माण्हूअ जेको बि कमु कयो जेतिरो बि कमु कयो तमामु वॾो कमु कयो उहो इन जा गवाह मां सम्झा हिन पाणी जा यकीन हूंदा ई हूंदा फ़क़ीर ॿुधिया माण्हू तव्हांजो अॻियां जा माण्हू या अॻिले खां बाद माण्हू थी रहियो हूंदो मथां जी हाई स्कूल पछाड़ी में रहियो त हुनजी जेके कचहरियूं उहे बि इल्मु ॾींदियूं ऐं किताबनि जी वॾा कंदो ॿ किताब खणी ईंदो वरी ॿ किताब ॾेई वेंदो वरी हिते ईंदासीं चवंदो आहे खणो किताब जेको किताब न खणी हिते पढ़ियल उहो खणी मूंखे कहिड़ो किताब अथई मूंखे कहिड़ो किताब खपे किताब में तव्हांखे जेको किताब खपे उहो ॿुधायो इब्राहिम जो भरण किताब अथई हा आहे उहो पढ़ियल आहे कि मुंहिंजे चार किताब पढ़ियल आहे मूंखे त वरी हुई हीउ त रसूलेश पली जो सिंध जो फिलासफ़र सिंध जो डाउ उनजे लफ़्ज़नि जो ही आमिल हो पली साहिब चवंदो जॾहिं वांदा थियो तॾहिं पढ़ो जॾहिं उदास थियो तॾहिं पढ़ो जॾहिं ख़ुशि थियो तॾहिं पढ़ो पर मरण खां अॻु में बि तव्हां पढ़ंदा ऐं जॾहिं मां हिन हाणे बि पुछो छा पढ़ंदो आहियां जेको माण्हू पढ़े थो उहो जीए थो जेको माण्हू नथो पढ़े उहो ईअं आहे जॻह थोरो सां जानवर माण्हू सभु घुमंदा नथा जेको माण्हू पढ़ियल बि हुजे ऐं उहो चए हीउ छा आहे बदबख्ती असांजी आहे त असां जॾहिं को रिसालो छपींदा आहियूं को किताब छपींदा आहियूं कंहिं माण्हू खे वरी उत्साह सां वरी बाबू सां वरी प्यार सां ॾींदा आहियूं चवंदा हे छा आहे किताब आहे चवंदा छा आहे अहिड़ी थी ॻाल्हि आहे उन में हेॾे पसमानदा हेॾे पोइते मां इहो थो चवां जेको आहे पंहिंजो सिंध उहा धरती आहे जेके थोरे जो पसमानदा हुजे तॾहिं बि शेख अयाज़ चवाणी त इहा सिंध काबो बि काशी बिया इहा सिंध काबो बि काशी बिया चवे छा बि को शइ बिया फिरमन इन्हीअ ते असांजी खुदाई खुटे इन्हीअ ते असांजी खुदाई खुटे न फिरदौस बहितर न बाग़े फिरदौस खां बहितर धरती आहे
पर पोइ बि चवंदासीं त हीउ जेको आहे उते ते कराए जिते तालीम जो सही सिस्टम कोन्हे, जिते पाणी कोन्हे, जिते कुझु बि कोन्हे, का सहूलियत कोन्हे, उते वेही रोज़ार में अंब जे वण हेठां बि ऐं हिकिड़ो माण्हू वरी वॾो कमु करे मां सम्झां थो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। राजू खे जॾहिं हे चई हे सभु कुझु करे सघे, पर हुन माण्हू जो जेको वर्क आहे उनखे उनते जेकॾहिं ॻाल्हाइजे या हुन माण्हू जेको बेटा हुजे उहा अञा जेका आहे ॿी शइ आहे ऐं हू घणो कुझु ॻाल्हाइण जो, पर मरणो आहे मरणो हर माण्हूअ खे आहे, हर माण्हू मरंदो, हर जीव मरंदो, कोई बि साह और रहणो आहे कोन। उहा ॿी ॻाल्हि आहे। धरती ते माण्हू जेको पंहिंजो कमु करे वेंदा आहिनि उहे माण्हू पंहिंजो नाश करे वेंदा आहिनि। पोइ उहो न्यू डांस्टाइन हुजे या गोरखी हुजे या इब्न रुशद हुजे या राज़ी हुजे या अयाज हुजे, इब्राहिम जोयो हुजे, रशीद भट्टी हुजे, कबीर अब्बासी हुजे, इन माण्हुनि जा नाला असां छो था यादि कयूं? असांजा माइट न हुजनि भले, पर असांजा माइटनि खां वधीक उन्हनि जा तालका ते नाता ऐं रिश्ता आहिनि। रिश्ता ऐं तालका ते नाता जेके उहे रुॻो रत जा रिश्ता न आहिनि, रिश्तेदार पाण ठाहिया आहिनि ऐं उन सां असांजा रिश्ता ठहियल आहिनि। ऐं असां उन्हनि खे छो यादि करे रहिया आहियूं? असां उन्हनि जी पंज पेचरनि गसनि जा वारिस आहियूं। असां उन्हनि जे कदमनि ते कदम रखी हलणु चाहियूं था। तंहिंजे करे असांखे इन माण्हू खे यादि करणो पवंदो ऐं असांखे यादि करे इन माण्हू जे कम जी प्रचार करणी पवंदी। जीअं माण्हुनि में उत्साह पैदा थिए थी, खाधू छा कंदो हुजे माण्हुनि खे यादि करे रहिया आहिनि, कुझु त कंदो हो न त खोड़ सारा माण्हू कमु था कनि। हिकिड़ा माण्हू ॼमण जी माण्हू जी कंहिंखे बि ख़बर न आहे पवंदी केरु किथे जाओ, पर मौत जेको आहे उहो माण्हू जे हैसियत जी, माण्हू जी अहमियत जी, माण्हू जी हिफ़ाज़त जी तालीम कंदो आहे माण्हू केतिरो आहे। जॾहिं सुकात जा हूंदो त यूनान खे ख़बर पवंदो, पर जॾहिं सुकात मरे पियो त सिंध ताईं ख़बर थी पए, असांखे ख़बर पइजी वई सुकात तमामु ब्रिटेन मिस्टर रसल केरु, असांखे अॼु ख़बर पई केरु, स्टीफन हॉकिंग केरु, मौलाना अब्दुल कलाम आज़ाद केरु। असांखे कॾहिं थी ख़बर पवे जॾहिं उहे माण्हू वॾा थी करे कुझु न कुझु कनि था समाज खे, जेके माण्हू समाज जे अदावत में हिसो वठंदा उहे ई वॾा माण्हू। आख़िर में हू पुश्तियूं ॾेई दीवारुनि खे, हू पुश्तियूं ॾेई दीवारुनि खे जो जीअण कारण छा न करे, हू पुश्तियूं ॾेई दीवारुनि खे जो जीअण कारण छा न करे। माण्हू त मिटीअ जी मनई आहे या रहंदे बि छा सम्झे। महिरबानी साईं सर्विस साहब जिनमें पंहिंजे ख़याल में असांजी आख़िरी नशस्त जेकी आहे साईं खादम अब्बासी जे जेका कारगर जेका असां लाइब्रेरी में इफ़्तिताह कंदासीं। पूरा लाइब्रेरी में साईं खादम अब्बासी जे नाले सां जेका कारगर जो इफ़्तिताह थींदो दोस्तनि खे चवंदासीं जेका रोड तरफ़ लाइब्रेरी तरफ़ कारगर सभिनी दोस्तनि खे